नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मेहड़ मां खबर ॾींदा आहियूं। सीनियर प्राइमरी उस्ताद अब्दुलفتاح चانڈيو पंहिंजे भाउ عبدالرزاق चانڈيو खिलाफ प्रेस कल फरीदाबाद पहुची एहतिजाज कंदे आहियूं त संदसि भाउ शरपसंद माण्हुनि जी चवण में अची करे मुंहिंजे ऐं मुंहिंजे पुटनि जी जान जो दुश्मन बणिजी वियो आहे ऐं हुन सां गॾु भाउ शरपसंद सां गॾिजी ज़मीन जा खाता बि तब्दील करे वियो आहे। हिन वधीक चयो त भाउ कॾहिं शरपसंद सां गॾिजी अची करे ट्रैक्टरनि में खंडु विझराए थो ऐं कॾहिं वरी मूं खिलाफ ग़लति बयानी करे अमल वारियां फरीदाबाद ऐं ॿियनि थाणनि ते NC 22AB ते कॾहिं वरी फुरुक करण जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। हिन वधीक चयो त इन्हनि समूरनि इल्ज़ाम जी इंक्वायरी बाद सभु लॻायल इल्ज़ाम कूड़ा साबित थिया आहिनि। हिन वधीक चयो त मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार मुंहिंजो भाउ ऐं शरपसंद माण्हू हूंदा। हिन IG सिंध SSP कंबर शहजाद कोट दादू ऐं ॿियनि लॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त भाउ ऐं ॿियनि शरपसंदनि खिलाफ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।